मामा तू बि वॾी ॻ्यारी थो हणी मां जेका सलाह थी ॾे पहिरियां उहा ॿुध त सही। माणे सलाह दूड़ ॾे थी रुगो मूंखे पुछड़ो पई करे अंधी थी विया पैसनि खे ॾिसी। उहो त मां पुछड़े खे पुछड़ो छा कंदसि मुंहिंजो वसा। अम्मा तू छॾ मामे खे इहो सोच त इहे 40 लख हासिल कीअं कयूं। पोड़े खे खॾ में हणो। शेरल इहो ॿुधाए त घिटीअ में ॻोठ वारा बीठल आहिनि। ॻोठ वारनि जी घटी में चुरपुर घटि आहे पर मां हिन जी चाल सम्झी वियो आहियां। अदा ॾे त ख़बर इहो ॻोठ वारनि जे नेत में छा आहे। अदा 10 लखनि जो ॿुधी ॻोठ वारनि जा होश ख़ता थी विया आहिनि। हाणे इहो सोचे रखियो अथनि त राति जो घर में गेड़ी हमलो कंदा। पाण पिया दिल पंध में आयूं आ कहेगा देते हो पाण पिया दिल पंध में आयूं आ कहेगा देते और ले आए कुल्हत सजो लड्डो पार